वीर फिल्म खां पोइ ज़रीन खान खे सुपरस्टारनि सां कम छो न मिलियो? अदाकारा वॾा इंकिशाफ करे छॾिया। बॉलीवुड अदाकारा ज़रीन खान सुपरस्टार सलमान खान जी फिल्म वीर खां पोइ कंहिं ॿिए वॾे अदाकार सां कम न मिलण जो ऐलान करे छॾियो। मुंबई जे हिक शहर में अखियूं खोलींदड़ ज़रीन खान जो तालुक हिक मुस्लिम पठान ख़ानदान सां आहे, जंहिं फिल्म वीर में 18वीं सदीअ जी शहज़ादी यशोधरा जो किरदारु अदा कयो। ज़रीन खान चाहींदी हुई त हूअ डॉक्टर बणिजे, पर 2028 ईस्वी में हूअ फिल्म वीर जी शूटिंग ॾिसण लाइ सेट ते पहुती, जिते सलमान खान खेसि ॾिठो ऐं 21 वरनि जी ज़रीन खान खे पंहिंजी फिल्म में कास्ट कयो। जेतोणीकि ज़रीन खान साॻी फिल्म सां मशहूर थी वई ऐं उन जो नालो शहज़ादी यशोधरा हो, पर फिल्म जी रिलीज़ थियण खां अॻु ई खेसि कतरीना कैफ जी कार्बन कॉपी जी मशहूरी मिली चुकी हुई। ज़रीन खान खे फिल्म रेडी में सलमान खान सां गॾु किरदार ढीला गीत ते रक़्स कंदे ॾिठो वियो, पर हुन खे पंहिंजी फिल्म में कंहिं ॿिए सुपरस्टार कास्ट न कयो हो, पर खेसि हेस्ट स्टोरी 3 में ज़रूर कास्ट कयो वियो हो, जेका हिक बोल्ड फिल्म हुई। हिक इंटरव्यू में उन ॻाल्हाईंदे अदाकारा चयो त जॾहिं मूं वीर खे साइन कयो ऐं असां हुन फिल्म खे 1.5 साल ताईं शूट कयो त मूंखे यकीन न आयो त मां सलमान खान जी हीरोइन बणिजी रही आहियां। मां हमेशा संदसि मदाह रही आहियां ऐं मां खेसि सेट ते केतिरा ई भेरा ॾिसंदी हुयसि। ज़रीन खान वधीक चयो त मीडिया माण्हुनि जी सोच खे तरतीब ॾियण में अहम किरदार अदा करे थी। वीर में मुंहिंजो पहिरियों लक सरकारी तौर ते बि पेश न कयो वियो ऐं मीडिया ख़बरूं ॾियण लॻी त कतरीना कैफ जी धीउ सलमान खान सां गॾु कमु कंदी। अहिड़ी तरह माण्हू सोचींदा हुआ ऐं मूंखे बाहुरपी वांगुरु ॾिसंदा हुआ। माण्हुनि मुंहिंजी सलाहियत ते ध्यानु न ॾिनो। कतरीना अञा ताईं उन वक़्तु इंडस्ट्री में सुठी पोज़ीशन ते हुई ऐं माण्हुनि जे ज़हननि में उहो तासुर पैदा कयो वियो हो त मां कतरीना जी भेण आहियां। आउं ख़ुशि आहियां त मां पंहिंजी जाइ ठाहिण में कामयाबु थियसि ऐं अॼु माण्हू मूंखे मुंहिंजे नाले सां सुञाणनि था।